ज़ाहिर ज़िंदगी ड्रामे जी अचण वारी क़िस्त में दोस्तों छा थींदो, छा इहे माण्हू जेका कमाल खान ॻोठ वारा घुराए थो इन्हनि खे छा चवंदो, छा इन्हनि खे वार्निंग ॾींदो या इन्हनि जे साम्हूं रॿनि खे बेइज़्ज़तो कंदो या ओठे खे बेइज़्ज़तो कंदो ॻोठ वारनि जे साम्हूं या पॻ ॿधंदो ॻोठ वारनि जे साम्हूं ऐं उन्हनि खे ॿुधाईंदो त हाणे अॼु खां पोइ वॾो मां आहियां हिन ॻोठ जो। अचो तव्हांखे ॿुधायूं था थियणो छा आहे इन एपिसोड में। अगर इन एपिसोड के पूरो ॾिसो महिरबानी करे जीअं तव्हांखे सॼी कहानी सम्झ में अचे ऐं शायदि को सो भी लोग यूट्यूब चैनल के सब्सक्राइब करणु विसारींदा, फेसबुक पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। अचो तव्हांखे ॿुधायूं था नेक्स्ट एपिसोड में ॻोठ वारा गॾु छो थो करे कमाल खान। पहिरीं ॻाल्हि दोस्तों, कमाल खान ॻोठ वारा इन लाइ गॾु करे थो त उन्हनि जे साम्हूं ऐलान कंदो त अॼु खां पोइ मां हिते वॾो आहियां, सभु कुझु मुंहिंजे चवण ते हलंदो ऐं जेको टीणी मीणी कंदो त उन खे मां सटको ॾींदुमि ऐं ओठो ऐं रॿनि खे बि सभिनी खे घुराईंदो। लेकिन इन में रॿनि शामिलु कोन थींदो, लेकिन रॿनि खे शामिलु करण जे लाइ वॾा ज़ोर लॻाईंदो कमाल खान, धमकियूं बि आमन सां मोकिलियूं आहिनि ऐं मोकिलींदो। ऐं पोइ जेको आहे रॿनि पछताईंदो त मूं नाहक इन खे ज़िंदा छॾियो, कमाल खान खे ज़िंदा न छॾिया। ऐं मीरा जे साम्हूं बि इक़रार कंदो रॿनि त मूंखां ग़लती थी वई आहे। इन जे करे ई कमाल खान ॻोठ वारा घुराए थो ऐं इन में ओठो बि शामिलु आहे, तव्हांखे ख़बर आहे। लेकिन ओठे सां सचाई कंदो कमाल खान त मां ॻोठ वारा छो थो घुरायां। अहिड़े हिसाब सां नेक्स्ट एपिसोड में इहो तव्हां ॾिसंदव। असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा।